नाले वारी सिंगर फ़ाइज़ा अली शादी करण खां पोइ केतिरियूं ई नयूं शयूं सिखी रही आहे। जिन माण्हुनि फ़ाइज़ा अली जे अब्दुल हमीद अबड़ो सां शादीअ ते एतिराज़ पे वारिया, इन्हनि खे इहो मालूम करे का घणी ख़ुशी न थींदी त फ़ाइज़ा अली ॿियनि खोड़ सातरिन शयुनि सां गॾु साइकिल हलाइण बि सिखी वरिती आहे। फ़ाइज़ा अली जो वर अब्दुल हमीद अबड़ो बदीन सां ताल्लुक़ रखंदड़ हिकु रोशन ख़याल रेवेन्यू ऑफिसर आहे, जेको फ़ाइज़ा खे नयूं शयूं सेखारण सां गॾु वधीक तालीम हासिल करण लाइ बि हिमथाए रहियो आहे। अब्दुल हमीद अबड़ो जी ज़िंदा दिली ऐं रोशन ख़यालीअ जो इन खां वॾो ॿियो कहिड़ो सबूत हूंदो त हिन शादीअ खां पोइ बि फ़ाइज़ा अली ते का बि बंदिश न लॻाई आहे ऐं हूअ पंहिंजी मर्ज़ी ऐं ख़्वाहिशनि मूजिबि ज़िंदगी घारे रही आहे। जिन माण्हुनि फ़ाइज़ा अली जी शादीअ जे मौक़े ते अब्दुल हमीद अबड़ो जे ख़िलाफ़ सोशल मीडिया ते बदतमीज़ी जो तूफ़ान बर्पा कयो हो, इन्हनि खे इहो मालूम करे बि ॾाढी शर्मिंदगी थींदी त अब्दुल हमीद केतिरनि ई बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार सां लॻाए चुको आहे। फ़ाइज़ा अली जे मदाहनि खे घुर्जे त हू संदसि शादीअ ते उबता सुबता ऐं दिलि आज़ारीअ वारा तबसरा करण बदिरां संदसि ज़िंदगीअ जे नए सफ़र जी कामयाबी जी लाइ दुआ घुरनि त हूअ पंहिंजे वर सां सदाईं ख़ुशि रहे ऐं संदनि रिश्ते ते कॾहिं बि को कोसो वाव न लॻे।